अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया ताजो पांजो असलम भुट्टो। दोस्तों जो मूं ॿ ॾींहं अॻु में ऑफिस डेकोरम जे पॉइंट ऑफ व्यू खां पंहिंजो व्लॉग रखियो ऐं उहो मूं 7 डे जो पैकेज रखियो हुयो त मां तव्हांखे 7 डेज़ में पंहिंजो जेका मां पंहिंजे ऑफिस जॉइन कई आहे जुबली तकाफुल फैमिली, उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। सो कल्ह मां इतफ़ाक़ सां ऑफिस खां वापसीअ ते रिकॉर्डिंग कई पंहिंजे व्लॉग जी, ऐं रिकॉर्डिंग त थी वई, ऑडियो त रिकॉर्ड थी वियो, लेकिन ऑडियो अलाए छो न रिकॉर्ड थियो। ऑडियो रिकॉर्ड न थियण जो सबबु सिर्फ़ु ही मुंहिंजो वायरलेस माइक आहे, जेको इतफ़ाक़ सां मां 2 ॾींहं अॻु में हिन खे सॼी राति चार्ज ते रखियो ऐं हीउ ओवर चार्ज थी वियो। ओवर चार्ज थियण खां पोइ छा थींदो आहे, जो जेका एक्चुअली हिन जी जेका बिलू बत्ती आहे उहा पई ॿरंदी रहंदी आहे, ऐं उन सां प्रॉब्लम इहो थींदो आहे त पोइ तव्हांजी जेका ऑडियो रिकॉर्डिंग आहे उहा डिस्टर्ब थी वेंदी आहे। ऐं कल्ह मां एॾी महिनत सां एॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं तव्हांजे लाइ मूं कयूं हुयूं, जेके तव्हां ॿुधो आहे त तव्हांखे ॾाढो सुठो बि लॻे आहे ऐं तव्हां उन ते अमल बि कयो आहे। सो ख़ैर को मसइलो न आहे, मां उहो ॻाल्हियूं वरी रिपीट कयां थो, कुझु पॉइंट्स मूंखे यादि आहिनि। सो चवण जो मक़सदु दोस्तो इहो त ऑफिस डेकोरम हिकिड़ी तमामु अहम ऐं हिकिड़ी सुठी शइ आहे। जीअं मां पहिरें ॾींहं ते जेका ड्रेसिंग कई उहा अलॻि हुई, सैकेंड डे ते मां कई उहा जेका व्लॉग में तव्हां ॾिठी, ऐं कल्ह जेका मूंखे ड्रेसिंग उहा हिकिड़ी ॿी हुई जेका मां तव्हांखे ॾेखारे न सघियुमि ड्यू टू दी प्रॉब्लम ऑफ माई वायरलेस माइक। सो अॼु मुंहिंजो जेको आहे उहो मां सुबुह जो हींअर ऑफिस वञा पियो ऐं मां तव्हांखे टाइम ॾेखारियां त हीउ टाइम ॾिसो, हींअर ऑफिस जो टाइम तक़रीबन 9:15 थियण वारो आहे, शायदि 9:10 थिया आहिनि, 9:30 बजे मूंखे ऑफिस पहुचणो आहे। सो तव्हां ॾिसो मूंखे ॾाढी सुठी शर्ट पातल आहे, मार्क स्पेंसर जी शर्ट आहे ऐं ब्लू कलर जी, ऐं मार्क स्पेंसर जी ही टाई आहे, तक़रीबन मैचिंग आहे। ऐं हुन सां गॾु ही मुंहिंजो ब्रेसलेट ॾिसो, हीउ वाइट गोल्ड जो ब्रेसलेट आहे जेको मूंखे मुंहिंजे छोकिरे UK मां मोकिलियो हुयो। सो इन सां गॾु मूंखे ब्लैक पैंट बि पातल आहे ऐं सुठो कॉम्बिनेशन आहे। सो दोस्तों चवण जो मक़सदु इहो आहे त जुबली तकाफुल फैमिली जेका आहे उहा हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जिते तव्हां इन्वेस्ट कयो ऐं मुनाफ़ो कमायो। ही इंश्योरेंस न आहे, ठीकु आहे, जुबली इंश्योरेंस कंपनी अलॻि आहे, ही उनजो हिकिड़ो हिसो आहे जुबली तकाफुल फैमिली। यानी हिते तव्हां इन्वेस्ट कयो ऐं पैसा कमायो। हाणे कीअं इन्वेस्ट कयो मां तव्हांखे ॿुधायां थो। हिते 25,000 में तव्हां असांजा मेंबर थींदो ऐं 25,000 जे मेंबर थियण खां पोइ साल में तव्हांखे 20% हिन जो मुनाफ़ो मिलंदो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वरी जेकॾहिं ॿियो साल ॿियो गुज़रंदो त तव्हांखे 40% मिलंदो। जीअं जीअं साल वधंदो वेंदो तव्हांजो प्रॉफिट वधंदो वेंदो। तव्हांजो जेकॾहिं तव्हां ₹1,00,000 रखो था ऐं जुबली तकाफुल फैमिली जो मेंबर थियो था त पोइ तव्हांखे असां 20% ॾींदासीं, न सॉरी, असां तव्हांखे तक़रीबन 100% ॾींदासीं, ठीकु आहे। उन में यानी तव्हांखे 20,000 रुपया मिलंदा। हाणे जेकॾहिं तव्हां बैंक में रखंदव पंहिंजो ₹1,00,000 त साल ख़तमु थियण खां पोइ तव्हांखे वधि में वधि 7 खां 10,000 जो इंट्रेस्ट ॾींदा। इंट्रेस्ट, ठीकु आहे, असां वटि इंट्रेस्ट न आहे, असां वटि सूद न आहे, हीउ सूद खां पाक आहे, जेको यानी मौलविन खां फतवा बि वरितो वियो आहे त तकाफुल माना कंहिंजी मदद करणु। सो ही तव्हांजी मदद कंदो। तव्हां अचो, असांजा मेंबर थियो ऐं उन में तव्हां 25,000 खां शुरूआति कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे, 50 खां कयो तव्हांजी मर्ज़ी आहे, ₹1,00,000 खां कयो तव्हांजी मर्ज़ी आहे। जेतिरो पैसो तव्हां वधीक रखंदव ओतिरो प्रॉफिट तव्हांखे वधीक मिलंदो साल में, ठीकु आहे। हाणे ॿिया जेके बेनिफिट्स आहिनि उनजा इहे आहिनि त जेकॾहिं तव्हां ख़ुदा न ख़ासिता तव्हांजो को एक्सीडेंट डेथ थी वञे ऐं तव्हांजे मरण खां पोइ तव्हांखे तक़रीबन जुबली तकाफुल फैमिली तव्हां सभु सबूत ॾींदव। सबूत ॾियण खां पोइ तव्हांखे तक़रीबन ₹40 लख तव्हांजे हुन नॉमिनीज़ खे ॾींदा, जेको तव्हां नॉमिनीज़ कंदव। पोइ उहो तव्हां वाइफ कयो, पुटु कयो, धीउ कयो, या वॉट एवर जेको बि तव्हां नॉमिनी कंदव। हाणे फ़र्क़ु तव्हांखे ॿुधायां, ख़ुदा न ख़ासिता तव्हां
जी एक्सीडेंटल डेथ थी वञे ऐं तव्हां बैंक में पैसा पिया आहिनि त बैंक तव्हांखे ओतिरा ई पैसा ॾींदी जेतिरा तव्हांजा बैंक में पिया तव्हांखे मथे रुपयो बि कोन ॾींदी। पर जुबली तकाफुल फैमिली तव्हांखे तक़रीबन 40 लख रुपया तव्हांजे डेथ जी सूरत में एक्सीडेंटल डेथ जी सूरत में ॾींदी। इहो वॾो हिकिड़ो अमाउंट आहे ऐं वॾी हिकिड़ी इहा छा चवंदा आहिनि हिकिड़ी वॾी ऑफर आहे। ठीकु आहे। ॿी सुठी ॻाल्हि मेडिकल जे पॉइंट ऑफ व्यू खां त तव्हां अगरि शदीद बीमार था थी पओ ऐं हॉस्पिटलाइज़ आहियो त तव्हांखे मेडिकली बि हू सपोर्ट कंदा। जुबली तकाफुल फैमिली तव्हांखे मेडिकल बि सपोर्ट कंदी। अॼु जे दौर में मेडिकल तक़रीबन हर माण्हू सां लॻोलॻि हले पियो ऐं अलासी माण्हुनि खे पंहिंजी बीमारियुनि खां बचाए। अच्छा, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि, मज़े वारी ॻाल्हि, फ़ाइदे वारी ॻाल्हि त तव्हां जेको मुनाफ़ो आहे न, जेकॾहिं तव्हां चाहियो त यार मूंखे इहो मुनाफ़ो मिले, मतिलबु मां इन खे कढायां, त तव्हां पंहिंजो मुनाफ़ो बि कढाए सघो था। उन जो को फ़र्क़ु कोन पवंदो। यानी जेकॾहिं तव्हां 50,000 या लख रुपये में तव्हां मेंबर थिया हो ऐं तव्हांखे साल 2 गुज़री विया आहिनि त जेको बि तव्हांजो प्रॉफिट उते थियो आहे त तव्हां चओ त यार मूंखे इहो प्रॉफिट खपे, मुंहिंजे पुट जी शादी आहे, धीउ जी शादी आहे, त उहो तव्हां पंहिंजो प्रॉफिट कढी सघो था। तव्हांखे ईज़ीली मिली वेंदो विदिन नो टाइम। सिर्फ़ु तव्हां एप्लीकेशन ॾींदव, जेका बि असांजी वेबसाइट आहे जेका तव्हां बाद में मां शेयर कंदुसि, त तव्हांखे विदिन 2-3 डेज़ में तव्हांजो अमाउंट तव्हांजे बैंक में ट्रांसफर थी वेंदो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त घणा ई इन मामले में कुझु धोखेबाज़ माण्हू हूंदा आहिनि। उहो पॉलिसी इंश्योरेंस पॉलिसी जो नालो वठी ऐं पैसा बि वठंदा आहिनि पाण ऐं पोइ वरी उहे जवाब बि न कराईंदा आहिनि। असां वटि अहिड़ो को बि सिलसिलो न आहे, छो त पॉलिसी त आहे ई कोन, ई हीअ मेंबरशिप आहे ऐं न वरी असां को पाण पैसा वठंदा आहियूं। ठीकु आहे। तव्हांखे असां कोड नंबर ॾींदासीं, उन में तव्हां उहे पैसा ऑनलाइन करे छॾींदो। उहे पैसा होॾे कंपनी जे अकाउंट में हलिया वेंदा ऐं तव्हांखे उनजो जवाब बि अची वेंदो, रिसीव बि अची वेंदो। अच्छा, हिकिड़ी ॿी ज़बरदस्त ॻाल्हि, ज़बरदस्त ऑफर फॉर यू जेके मुंहिंजा हींअर ॿुधनि था, मुंहिंजा व्लॉग, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा ॿाहिरि, मुंहिंजी भेनरियूं। अॼुकल्ह रोज़गार न आहे। तव्हां ॾिठो त पाकिस्तान में हींअर रोज़गार जो वॾो मसइलो आहे। यानी माण्हू ग्रेजुएट बि आहे, नौकिरी बि न मिले। बिलख़ुसूस असांजी सिंध गवर्नमेंट में त अलाह पनाह ॾे, हिते त पटेवाली बि जेका आहे सो पैसनि सां मिलंदी आहे। सो मां तव्हांखे हिकिड़ी वॾी ऑफर थो ॾियां, छो त कंपनी मूंखे चयो आहे त भुट्टो साहिबु तव्हां पंहिंजे दोस्तनि खे थ्रू योर व्लॉग ऐं तव्हां आम्हूं साम्हूं में उन्हनि खे ॿुधायो त अचो असांखे जॉइन कयो ऐं असांजा मेंबर थियो ऐं पोइ तव्हांखे कंपनी सुठी पघार बि ॾींदी, 30 खां 40,000 रुपया महीनो। ऐं प्लस तव्हां जेतिरा मेंबर ठाहींदो 25,000 खां वेंदे लख रुपये ताईं, उनजो तव्हांखे कमीशन बि ॾींदी, जेको ठीकु ठाक कमीशन आहे। सो तमामु सुठी हिकिड़ी ऑफर आहे तव्हां दोस्तनि जे लाइ, जेका मां तव्हांखे ॾियां थो। अचो असांखे जॉइन कयो। असांजो ऑफिस मेन शाहराह फैसल ते प्रोग्रेसिव सेंटर जे नाले सां आहे ऐं प्रोग्रेसिव सेंटर जे हेठां मीज़ान JS बैंक आहे। बिल्कुलु ईज़ी आहे। तव्हां जीअं ई बलोच कॉलोनी जी पुल खे क्रॉस कंदव त पंहिंजे लेफ्ट हैंड ते ॾिसंदा अचो HBL जी बैंक ईंदी सर्विस रोड ते, पोइ तव्हां हलिया वञो, थोरो अॻिते ईंदो त साम्हूं ई प्रोग्रेसिव सेंटर आहे। सो देरि न कयो। जेकॾहिं तव्हां में हिमत आहे, तव्हां में जज़्बो आहे, तव्हां में जुनून आहे, तव्हांखे रोज़गार वठिणो आहे ऐं उहो रोज़गार तव्हांखे ईज़ीली मिली वेंदो। तव्हांखे कंहिंजी चमचागिरी कान करणी पवंदी, तव्हांखे कंहिंखां सिफ़ारिश कराइण जी ज़रूरत न आहे। तव्हांजी क़ाबिलियत तव्हांजी सिफ़ारिश आहे। तव्हां मस्ट बी ग्रेजुएट, एटलीस्ट ग्रेजुएट। जे ग्रेजुएट न आहियो, डोंट वरी, इंटरमीडिएट आहियो, सुठे नंबरनि में पास थिया हो ऐं सुठा ख़ुशि लिबास आहियो ऐं तव्हांखे टारगेटिंग पावर आहे, यानी तव्हां एक्सटम्पोर ॻाल्हाए सघो था, पंहिंजो मौक़िफ़ बयानु करे सघो था, त तव्हांखे हथों हथ जेको आहे सो कंपनी पंहिंजी कुर्सीअ ते विहारी त बाबा तूं हिते वेह ऐं अॼु खां कमु कर ऐं तुंहिंजी हीअ पघार आहे। यानी तव्हां अंदाज़ो कयो त केतिरी वॾी ऑफर आहे इहा। यानी हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में जॾहिं माण्हू खे खाइण लाइ कुझु कोन थो मिले ऐं हासिलु करण जे लाइ सिफ़ारिशूं माण्हू ॻोल्हे थो ऐं का नौकिरी वठण जे लाइ
माण्हू पैसा बि ख़र्च करण लाइ तयारु हूंदो आहे। ऐं असां जुबली तकाफुल फैमिली जेका आहे असां तव्हांखे बेलोस हिकिड़ी ऑफर थी करे त अचो जॉइन कयो ऐं पाण में हिमत पैदा कयो, ताक़त पैदा कयो। दुनिया में उहो ई इंसानु कामयाबु आहे जंहिं वटि ताक़त आहे, हिमत आहे ऐं उन वटि डिसीजन पावर आहे। सो मां बि ज़िंदगी में वॾी स्ट्रगल कई आहे, तमामु घणी स्ट्रगल कई आहे। मां 30 साल गवर्नमेंट सर्विस में हुयुसि ऐं जॾहिं मां रिटायर थियुसि त मां 18 ग्रेड ऑफिसर हुयुसि। ऐं जेकॾहिं मूंखे अञा 2 महीना हुजनि हा त मां 19 ग्रेड में बि अची वञा जो मां टॉप 1 में हुयुसि। पर ख़ैर इतफ़ाक़ हो, मुंहिंजो टाइम पूरो थी वियो। पर मां इन में ख़ुशि आहियां। मुंहिंजे रब मूंखे वॾी इज़त ॾिनी आहे, वॾी शोहरत बि ॾिनी आहे शोबिस जे हवाले सां बि। ऐं तव्हां संगत जो प्यार मुहबत ऐं साथ मूंसां गॾु आहे, हमेशह रहंदो। सो दोस्तो तव्हां जे लाइ मां इहा हिकिड़ी सुठी ऑफर कढी आहे जेका कंपनी मूंखे चयो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो। देरि न कयो। जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अचे त तव्हां अचो, जेकॾहिं सम्झ में न बि अचे ऐं तव्हां उहे सभु शयूं जेको आहे सो अचीव कयो था, यानी इंटरमीडिएट सुठे नंबरनि में ग्रेजुएट आहियो, ख़ुशअक़ल आहियो, ख़ुशअक़ल ख़ैर को मसइलो न आहे, ऐं टार्गेटिंग पावर आहे, ख़ुशि लिबास आहियो, त तव्हांखे सम्झ में ॻाल्हि बिलफर्ज़ जे मुंहिंजी न बि अचे त तव्हां अचो। मां तव्हांखे पंहिंजे ऑफिस जो विज़िट करायां, उते तव्हांखे मां सम्झाईंदुसि बि, जेको मुंहिंजो ब्रांच मैनेजर आहे उन सां बि मिलाईंदुसि। जेकॾहिं उनजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची थी वञे त फ़ौरन जॉइन कयो, ठीकु आहे मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो। सो इहो मुंहिंजो हींअर जो व्लॉग आहे, छो त अञा शारा फैसल ते वॾी रश लॻी पई आहे ऐं मां जेको आहे सो पंहिंजे ऑफिस रवंदो आहियां ऐं ऑफिस पुॼंदुसि इंशाअल्लाह ताला। बसि थोरो ई ट्रैफिक मुंहिंजी हाणे रिलीज़ थी आहे। सो इंशाअल्लाह गॾु आहियूं वरी सुभाणे नए व्लॉग में, नई ड्रेसिंग सां। तव्हां इहो न सम्झिजो त यार असलम भुट्टो शो ऑफ थो करे। मां शो ऑफ नथो कयां, अलाह जो करम आहे, मुंहिंजो रब जो एहसान आहे त जॾहिं खां मां पंहिंजे गवर्नमेंट सर्विस में हुयुसि ऐं मां शोबिस जॉइन कयो त मां इलाही वार्डरूब पंहिंजो ठाहियो, इलाही वार्डरूब, यानी मुंहिंजो वार्डरूब एतिरो घणो आहे जो तव्हांखे अंदाज़ो कोन थी सघंदो। सो बहरहाल मां उहो वार्डरूब हाणे यूज़ कयां थो, छो त जॾहिं गवर्नमेंट सर्विस मां रिटायर थियुसि त उन खां पोइ मां वटि इहा ड्रेसिंग करणु सवाइ कंहिं ड्रामे में बाक़ी मां कोन कंदो हुउसि। बसि आम टी शर्ट ऐं जीन्स वग़ैरह अहिड़े नमूने सां। हाणे मूंखे वरी इहो मौक़ो मिलियो आहे इन्हनि सुठनि कपिड़नि पाइण जो। सो कोशिशि कयां थो त ॾिसां कीअं थो मां पंहिंजे दोस्तनि खे लॻां। त पंहिंजी राय खां मूंखे ज़रूरु आगाह कजो ऐं जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे त कमेंट्स बि कजो ऐं जेके दोस्त पहिरियों दफ़ो ॾिसनि था उहे सब्सक्राइब बि कनि। तव्हांजी वॾी महिरबानी। लव यू ऑल पीपल, महिरबानी तव्हांजी, थैंक यू।